अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे हिकु वॾी ख़बर ॾींदासीं। तकरार ड्रामे जी अचण वारी क़िस्त में धमाकेदार हिकु नई ॻाल्हि थी चुकी आहे। जेका हाणे क़िस्त ईंदी इन वीडियो में हिकु कम जी ॻाल्हि तव्हांखे शेयर कंदासीं। तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं इन क़िस्त में आख़िर थियणो छा आहे। इन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसो दोस्तों। थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो, जीअं हर अपडेट बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहे। दोस्तों अॼु तव्हांखे रिव्यू ऐं रिएक्शन ॾींदासीं तकरार ड्रामे जी अचण वारी क़िस्त में। दोस्तों अॼु जेको आहे नेक्स्ट एपिसोड जेके अचण वारी आहे, इन में गेम फिरण वारो आहे सिजावल ख़ान। इहा गेम जेकी आहे नवाब खान जी ॻिची में वेंदो। ई नवाब खान जी पंहिंजी गेम इन जे घाटे में पवंदी ऐं नवाब खान खे पोइ ख़बर पवंदी चाल खेॾे चुको आहे, गेम खेॾे चुको आहे सिजावल ख़ान। सिजावल ख़ान दोस्तों इन जा देरा सड़ा दुफ़ कराईंदो ऐं नवाब खान सम्झी वेंदो इहो सिजावल जो कमु आहे। लेकिन शेर अली जेको आहे सिजावल कोशिशि कंदो जीअं शेर अली सां इन खे विढ़ायां, लेकिन हू चालबाज़ आहे नवाब खान। इहा गेम सम्झी वेंदो ऐं मीर जे पोयां पवंदा जेको आहे दोस्तों भक्त ऐं भावल। लेकिन मीर वारा उतां निकिरी वेंदा ऐं वरी कोशिशि कंदा त इन्हनि खे पकड़ियूं। भक्त जी कोशिशि हूंदी त मीर खे लिटायां ऐं दुश्मनी वधायां, लेकिन इन गेम में बि मीर कोशिशि कंदो उतां निकिरी वेंदो ऐं मीर खे थोरो घणो शक पवंदो त बख़्शल इहो कमु कयो आहे। बख़्शल जी ॻिची में ॾींहों ॾींहुं रसो छिकबो वेंदो ऐं मीर इन कोशिशि में हूंदो त हीअ पोयों जेका माण्हू अची था वञनि त बख़्शल जे करे अचनि था। लेकिन बख़्शल वीचारो बेगुनाह आहे ऐं हुनजे घाटे में इहा फिल्म पवंदी वेंदी। अहिड़े सां दोस्तों मीर जी कोशिशि हूंदी त मां हितां निकिरी वञा। पोइ ठा जूं ॻाल्हियूं कयां। ख़ुदा हाफ़िज़।